नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा आहियूं त घोटकी में गुज़रियल 10 महीने खां बंद पियल घोटकी पुलिस शॉपिंग सेंटर जा 72 दुकान कोर्ट जे हुकम तहत एक चक्कर ॿेहर खोलिया विया आहिनि। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो MNA घोटकी, सरदार मोहम्मद बश खान मेयर, डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं SSP घोटकी उमर तुफिल दुकान खोले इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब में PP सिटी सदर अब्दुल मजीद लाखो, पुलिस शॉपिंग सेंटर जो सदर अब्दुल लतीफ़, साबिर अली, मोहम्मद अकरम मुगल, चौधरी हबीबुल्ला आराई ऐं पवन कुमार समेत ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते खिताब कंदे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो त असांजी मौजूदगी इन ॻाल्हि जो सबूत आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी रोटी, कपड़ा और मकान ते अॼु बि यकीन रखे थी। असां इलेक्शन में आवाम सां इहो वाइदो कयो हो त घोटकी में कंहिंखां बि हक़ न खसियो वेंदो, माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वेंदो। असांजी पार्टी 72 दुकाननि जे माण्हुनि समेत उन्हनि ते कमु कंदड़नि खे हक़ वठी ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।